गडियल क़ौमुनि जे माहिरनि सिंतास मुआहिदे जी भञकड़ी ते भारत ख़िलाफ़ चार्जशीट जारी करे छॾी। रिपोर्ट में भारत खां अहम सवाल पिण उथारिया विया। रिपोर्ट में चयो वियो आहे त भारत जे सिंतास मुआहिदे खे मुअत्तल करण ते ॻणती आहे। पाणी जे वहिकरनि में रुकावट लखें पाकिस्तान जे बुनियादी हक़नि खे मुतासिर करे थी। सरहद पार पाणी जे हक़नि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। पाणी खे सियासी या मुआइशी दबाव लाइ औज़ार तौरु इस्तेमालु नथो करे सघिजे। का बि धुर हिक तरफ़े तौर ते मुआहिदे खे मुअत्तल नथी करे सघे। भारत मुआहिदे जे कानून जे मुअत्तली सां लाॻापियल शिकनि ते वाज़े तौर ते अमल न कयो वियो आहे। तरीक़ेकार खे नज़रअंदाज कंदे हिक तरफ़े मुअत्तली गैर कानूनी आहे। पाकिस्तान मुआहिदे जे कंहिं बि शिक जी भञकड़ी न कई आहे। मुआहिदे जी मुअत्तली लाइ सरहद पार दहशतगर्दी जो दावा कानून तौर ते गैर लाॻापियल आहे। पाणी रोकनि या मुआहिदे खे मुअत्तल करणु हिकु नामुनासिब क़दम आहे। पाणी रोकण जो बार सिधो सवो आम पाकिस्तानियुनि जे हक़नि ते पवे थो। सदर आसिफ अली ज़रदारी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी के जज के उहदे तां हटाइण जी मंजूरी ॾेई छॾी। सदर वज़ीर आज़म जी मशवरे सां तारिक महमूद जहांगीरी के डी नोटिफाई करण जी मंजूरी ॾिनी। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली डिग्री केस में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी के नाअहल करार ॾींदे उहदे तां हटाइण जो हुक्म ॾिनो हो। सदर आसिफ अली ज़रदारी जो ताजिकिस्तान के सकाफती स्टार्स जो दौरो। ताजिक के सकाफती प्रोग्राम इस्लामाबाद में लाहौर में मुनक़िद कंदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो ताजिक हफ्ता सकाफत के इफ्ताही तकरीब के खिताब। बेल्जियम के गांधी वारे हंध बेलिस में हारिन यूरोपीय यूनियन की ज़रई पॉलिसी खिलाफ एहतजाज शुरू। हारिन ट्रैक्टरन से रोड ते अची विया। एहतजाज सबब अहम रोड बंद थी विया। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चक्रियों पथराव मचलियल माण्हुनि जी गाॾियुनि खे बाहि। मुज़ाहिरीन खे छड़ो छड़ करण लाइ ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं पाणी जे तोपनि जो इस्तेमाल। केतिरनि ई मचलियल माण्हुनि गिरफ़्तार। हारिन जो चवणु आहे त यूरोपी मुल्कनि में अमरीकी सामान सस्तो विकिरो थियो त मुल्की हारिन खे नुक़सान थींदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप 900 अरब डॉलर दिफाई पॉलिसी बिल ते सहियूं करे छॾियूं। सदर ट्रंप तरफ़ां दिफाई पॉलिसी बिल ते सही बात कानून बणिजी वियो। व्हाइट हाउस तर्जमान एना केली चयो आहे त सदर डोनाल्ड ट्रंप हिकु अहिड़े बिल मंज़ूर कयो आहे जेको अमरीकी सिपाहियनि जी पघारनि में इज़ाफ़ो करे थो। बिल अमेरिका जे पीस थ्रो स्ट्रेंथ एजेंटा ऐं गोल्डन डोम जे हवाई ऐं मिसाइली दिफाई निज़ाम लाइ फंड फ़राहम करे थो।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भलीकार आओ यहाँ शुएब लाचारी हेडलाइन सामान ठियूं इते अब खबर शामिल क्यों गडियल क़ौमुनि जे माहिरनि सेंतास मुआहिदे जी भञकड़ी ते भारत खिलाफ़ चार्जशीट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में भारत का अहम सवाल पिण उथारिया विया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त भारत जे सेंतास मुआहिदे खे मुअत्तल करण ते ॻणती आहे। अहम खबर शामिल क्यों पिया गडियल क़ौमुनि जे माहिरनि सेंतास मुआहिदे जी भञकड़ी ते भारत खिलाफ़ चार्जशीट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में भारत का अहम सवाल पिण उथारिया विया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त भारत जे सेंतास मुआहिदे खे मुअत्तल करण ते ॻणती आहे। पाड़ी जे वकरनि में रुकावट लखे पाकिस्तान जे बुनियादी हक़नि खे मुतासिर करे थी। सरहद पार पाणी जे हक़नि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। पानी के सियासी या मुआइशी दबाव लाइ औज़ार तौर इस्तेमाल नथो करे सघिजे। अब खबर तव्हां सां शेयर कयूं पिया गडियल क़ौमुनि जे माहिरनि सेंतास मुआहिदे जी भञकड़ी ते भारत खिलाफ़ चार्जशीट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में भारत खां अहम सवाल पिण उथारिया विया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त भारत जे सेंतास मुआहिदे खे मुअत्तल करण ते ॻणती आहे। पाणी जे वकरनि में रुकावट लखे पाकिस्तान जे बुनियादी हक़नि खे मुतासिर करे थी। सरहद पार पाणी जे हक़नि में मुदाख़लत खां पासो कयो वञे। पाणी खे सियासी या मुआइशी दबाव लाइ औज़ार तौर इस्तेमाल नथो करे सघिजे। का बि धुर हिक तरफ़े तौर ते मुआहिदे खे मुअत्तल नथे करे सघे। भारत मुआहिदे जे कानून जी मुअत्तली सां लाॻापियल शिकनि ते वाज़िह तौर ते अमल न कयो आहे। संदसि चवणु आहे त तरीक़ेकार खे नज़रअंदाज कंदे हिक तरफ़ी मुअत्तली गैर कानूनी आहे। पाकिस्तान मुआहिदे जी कंहिं बि शिक जी भञकड़ी न कई आहे। खबर शामिल क्यों पिया गडियल क़ौमुनि जे माहिरनि सेंतास मुआहिदे जी भञकड़ी ते भारत खिलाफ़ चार्जशीट जारी करे छॾी आहे। रिपोर्ट में भारत खां अहम सवाल पिण उथारिया विया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त भारत जे सेंतास मुआहिदे खे मुअत्तल करण ते ॻणती आहे। पाणी जे वकरनि में रुकावट लखे पाकिस्तान जे बुनियादी हक़नि खे मुतासिर करे थी। इते भी हम खबर शामिल क्यों सदर आसिफ अली ज़रदारी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी के जज जे उहदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सदर वज़ीर आज़म जे मशवरे सां तारिक महमूद जहांगीरी के उहदे तां डी-नोटिफाई करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली डिग्री केस में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी के नाअहल करार ॾींदे उहदो तां हटाइण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। हम खबर शामिल क्यों पिया सदर आसिफ अली ज़रदारी जस्टिस तारिक महमूद जहांगीरी के जज जे उहदे तां हटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सदर वज़ीर आज़म जे मशवरे सां तारिक महमूद जहांगीरी के डी-नोटिफाई करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जाली डिग्री केस में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी के नाअहल करार ॾींदे उहदे तां हटाइण जो हुकुम ॾिनो हो। उमरकोट में खबर शामिल क्यों सूफी फ़कीर स्टाफ वट मोटरसाइकिल के ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लगो है। एक जणो फौत ॿियो ज़ख्मी थी पियो आहे। मोटरसाइकिल सवार हैदर खान वलद शेर अफजल पठान घणो रत वहन करे थॾे ते अजल जो शिकार थी वियो। सिकंदर पठान ज़ख्मी हालत में सिविल अस्पताल उमरकोट मुंतकिल किया वियो आहे। तिबी इमदाद फ्राहम कई पई वञे। हैदर खान जो लाश कानूनी कार्रवाई बाद ॻोठ साले बंबरो मुंतकिल किया वियो आहे। अफ़सोसनाक खबर ॾियूं पिया उमरकोट खां सूफी फ़कीर स्टाफ वटि मोटरसाइकिल के ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लगो आहे। एक जणो फौत ऐं ॿियो ज़ख्मी थी पियो आहे। मोटरसाइकिल सवार हैदर खान वलद शेर अफजल पठान घणो रत वहन करे थॾे ते अजल जो शिकार थी वियो। सिकंदर पठान ज़ख्मी के सिविल अस्पताल उमरकोट मुंतकिल कियो वियो आहे। हैदर खान जो लाश कानूनी कार्रवाई बाद ॻोठ साले बंबरो मुंतकिल कियो वियो आहे। खबर ॾियूं पिया उमरकोट खां सूफी फ़कीर स्टाफ वटि मोटरसाइकिल के ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लगो आहे। एक जणो फौत ऐं ॿियो ज़ख्मी थी पियो आहे।
मोटरसाइकिल सवार हैदर खान वलद शेर अफजल पठान घणो रत वहन करे थॾे ते अजल जो शिकार थी वियो। सिकंदर पठान ज़ख़्मी के सिविल अस्पताल उमरकोट मुंतकिल कयो वियो आहे। तिबी इमदाद फराहम कई पई वञे। हैदर खान जो लाश कानूनी कार्रवाई बाद ॻोठ साले बंबरो मुंतकिल कयो वियो आहे। खबर शामिल कयूं पिया उमरकोट खां सूफ़ी फ़कीर स्टाफ वटि मोटरसाइकिल के ट्रैक्टर ट्राली जो टक्कर लॻो आहे। हिकु जणो फौत ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो आहे। मोटरसाइकिल सवार हैदर खान वलद शेर अफजल पठान घणो रत वहन करे थॾे ते अजल जो शिकार थी वियो। पटीदिन में खबर शामिल कियो। वार्ड नंबर 5 में राशिदी हाउस से हथियारबंद दाखिल थी घर भातिन के जरकमाल करे सोड ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। 5 हथियारबंद घर भातिन के जरकमाल करे 20 तोला सोन ऐं मोबाइल फोन खणी विया। मुतासिर वफ़ा शाह राशिदी चवण आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर थियल सोन ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। खबर शामिल क्यों पिया पटीदन का वार्ड नंबर 5 में राशिदी हाउस से हथियारबंद दाखिल थी घर भातिन के जरकमाल करे सोन ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। 5 हथियारबंदनि घर भातिन के जरकमाल करे 20 तोला सोन ऐं मोबाइल फोन खणी विया आहिनि। मुतासिर वफ़ा शाह राशिदी चवण आहे त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे फुर कयल सोन ऐं ॿियो सामान वापसि करायो वञे। पटीदन में खबर शामिल क्यों पिया वार्ड नंबर 5 में राशिदी हाउस से हथियारबंद दाखिल थी घर भातिन के जरकमाल करे सोन ऐं मोबाइल फोन फुर करे फरार थी विया आहिनि। खबर शामिल कंदासीं। चकमा ॻोठ ड्रिब टावरी में प्लाट ते कब्ज़े वारे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। सकीना टावरी जी फरियाद ते 9 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस ॻोठ ड्रिब टावरी मां 2 जवाबदारनि कासिम टावरी ऐं सरवर टावरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। दाए बलक थाणे जी हद एसएचओ ॾेती लेती बाद 1 जवाबदार कासिम टावरी खे आज़ाद करे छॾियो आहे। सरवर टावरी जी गिरफ़्तारी ज़ाहिर न कई वई आहे। खबर शामिल क्यों पिया चक खां ॻोठ ड्रिब टावरी में प्लाट ते कब्ज़े वारे मामले जो केस दाख़िल कयो वियो आहे। सकीना टावरी जी फरियाद ते 9 जवाबदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस ॻोठ ड्रिब टावरी मां 2 जवाबदारनि कासिम टावरी ऐं सरवर टावरी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन, हीअं हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।